लोक सकाफ़ती वरसे जी प्रचार ऐं सिंधी ॿोलीअ जे बचाव वारे पंध में लोक अदब सिलसिले जे प्रोग्राम आलमी उताक 99 कचहरी में देसी ऐं परदेसी पिरिन खे सिक भरियो सलाम। मां आहियां अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। ऐं मूंसां गॾु आहे सोशल मीडिया सहूलतकार तौर मोहम्मद अज़हर लाशारी। ही प्रोग्राम अवां जे लाइ लोक अदब लाइ जाखोड़ींदड़ तंज़ीम सिंध सुगर लोक अदब तंज़ीम सलाद जे सहकार सां सैयदाबाद कॉलोनी जामशोरे मझां पेश कंदा आहियूं। जी दोस्तो, अवां खे अॻ में आगाह करे चुका आहियूं त अॼोको असांजो प्रोग्राम महांगाई जे आज़ार ते आहे। जी दोस्तो, सरकार आवाम सां जेको बि ज़ुल्म करे रही आहे उहो नाक़ाबिले बर्दाश्त बणिजी रहियो आहे। सम्झ में नथो अचे त हुकूमत मईशत खे मज़बूत करण बहाने जेके क़दम खणी रही आहे उन जे नतीजे में जेको तूफ़ान अचणो आहे उन खे कीअं मुंहुं ॾिनो वेंदो। हुक्मरान सम्झी रहिया आहिनि त कुझु बि न थींदो, पर मुल्क जी कुंड कुड़छ मां दाहूं अची रहियूं आहिनि त अवाम में वॾो लावो बची रहियो आहे, जंहिंजो सभ खां वॾो सबबु महांगाई ऐं बेरोज़गारी आहे। दोस्तो, जेकॾहिं अवामी चिड़ ऐं कावड़ जो इहो आतिश फशां फाटी पियो त न सिर्फ़ु हुकूमत सड़ी भस्म थी वेंदी, पर ॿियो बि वॾो नुक़सानु थी सघे थो। ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾे पाण इन हवाले सां महांगाई जो ज़िक्र कंदासीं त महांगाई एतिरी हद ताईं वधी चुकी आहे जो मुल्की सलामती लाइ बि ख़तरा पेश अची सघनि था, पर वक़्त जी सरकार कुझु मञण लाइ तयारु ई न आहे। गुज़िरियल ॾींहं बि हिकु अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो आहे दोस्तो जेको इंतिहाई ज़ालिमाणो ऐं नाक़ाबिले बर्दाश्त आहे। क़ौमी इक़्तिसादी राब्ता कमेटी जे इजलास में गैस जा अघ वधाइण जी मंज़ूरी ॾिनी वई ऐं हिन भेरे जेका वाद कई पई वञे उहा तारीख़ जे बदतरीन लफ़्ज़नि में लिखण जोगी आहे। घरेलू सार्फ़िन लाइ 190% ताईं गैस महांगी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। दोस्तो, अवां सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सां लाॻापियल आहियो। अवी ॾिसो पिया त मीडिया जे रिपोर्ट मूजिबि जिन घरेलू सार्फ़िन ॾांहुं अॻ में आम तौर ते 400 रुपया माहवार बिल ईंदो हो, उहो हाणे 1100 खां 1200 ताईं पहुची सघे थो। हीअ तमामु वॾी वेधन आहे। अहिड़ी तरह घरेलू सार्फ़िन खां सवाइ ॿियनि सभिनी कैटेगरीज़ लाइ गैस जे अघनि में 31% इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। दोस्तो, मुल्क जी हालतुनि ते ॻाल्हायूं, महांगाई ते ॻाल्हायूं, कहिड़ा सूर सलियूं। जे ॾिसूं था त असांजे मुल्क जे किरोड़े माण्हुनि जी हालत ख़राबु आहे। बेरोज़गारी सबबु नौजवान ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहिनि ऐं उन्हनि जा पीर सन वालिदैन पंहिंजे कमज़ोर कुल्हनि ते हाणे वधीक लाश नथा खणी सघनि, जंहिं करे घटि में घटि महांगाई खे लगाम ॾिनो वञे त जीअं अवाम वटि जीअण जो हक़ महफ़ूज़ रही सघे। हिन वक़्तु जेकी हालतूं बर्पा कयूं वियूं आहिनि उहे त माण्हुनि खां जियापे जो हक़ बि खसे रहियूं आहिनि। दोस्तो, अवां ॾिठो त हिन खां अॻु तेल जूं क़ीमतूं वधी चुकियूं। बजट में हर उहा शइ महांगी कई वई जेका आम इस्तेमाल में अचे थी। सम्झ में ईअं अची रहियो आहे त हुकूमत मईशत खे ठीकु करण लाइ हिकिड़ो नुस्ख़ो ॻोल्हे लधो आहे, उहो आहे महांगाई जो नुस्ख़ो। ऐं सच इहो आहे
त मईशत खे मज़बूत करण लाइ इहो तरीक़ो तमामु ग़लति ऐं अवाम दुश्मन आहे। दोस्तो, जेके रियासतूं फलाही हूंदियूं आहिनि ऐं जेके हुकूमतूं अवाम दोस्त हूंदियूं आहिनि, उहे कॾहिं बि अवाम ते एतिरो बार न केराईंदियूं आहिनि जो माण्हुनि मंझां बग़ावत जी बू अचणु लॻे। बहरहाल पंहिंजे मुल्क में कुझु अहिड़ो ई थी रहियो आहे ऐं असां अॼु इन्हीअ जे करे सोचियोसीं त महांगाई जे आज़ार ते अव्हांखे सिंध जे ॾाहनि ॾातणनि जी लोक शाइरी ॿुधाइजे ऐं उन सां गॾोगॾु ॿियो लोक रंग बि हूंदो। हिन प्रोग्राम आलम वताक जे कुर्ब कचहरी, जेका 99 कचहरी आहे, अवां सभिनी महिरबान दोस्तनि जा लख लाइक करोड़ कुर्ब अवां जूं महिरबानियूं। दोस्तो, मां आलमी वताक में सभ खां पहिरियां भलीकार हूंदी आहे, हमेशह असांजो मामूल आहे। इन्हीअ जे करे मां चाहींदुसि तव्हांखे भलीकार चवां। जेके दोस्त हिन आलमी वताक जे सुरहो सहन सजाए असां सां गॾु आहियो, मोहतरम एहसास मीरल साहब, नियाज़ लाशारी साहब, मोहतरम फ़ेरोज़ सिंगोरो साहब, मोहतरम वडेरो ख़ान मोहम्मद शोरो साहब, मोहतरम अमीर अली तुन्यो साहब उर्दन अमान खां, मोहतरम साईं मोहम्मद अली मांझी साहब, डॉक्टर एन ए बलोच इंस्टीट्यूट जा डायरेक्टर, मोहतरम सरवर लाशारी साहब खुदा जी बस्ती खां, मोहतरम फ़ेरोज़ सिंगोरो साहब असां सां गॾु आहिनि सैयदाबाद कॉलोनी जामशोरे खां, हबीबुल्ला अब्बासी साहब असां सां गॾु आहिनि असांजे निराले ॾाहे ॾातणी सदाहयात सुगर रहमतुल्लाह अब्बासी जा फर्ज़ंद, मोहतरम साईं सलीम भुट्टो लतीफ़ी साहब, मोहतरम निसार अहमद लाशारी साहब, मोहतरम अब्दुल ख़ालिक मेमन साहब, मोहतरम असद सिंधु साहब, उन सां गॾोगॾु मोहतरम नेमतुल्ला सारियो साहब, मोहतरम सैयद एजाज़ अली शाह मदीने मुनव्वरा खां, बरक साफ़ी, मोहतरम मोहम्मद शरीफ अबड़ो साहब, मोहतरम वली मोहम्मद शाहानी, मोहतरम सूफ़ी नारायण करमाणी साहब अवां जी महिरबानी, मोहतरम अमीर अली तुन्यो साहब असां सां उर्दन अमान खां रोज़े मामूल जियां अॼु गॾु आहिनि। असद सिंधु साहब चवनि था सदा आबाद हुजो, असद सिंधु वरी महिरबानी, मोहतरम असद दाहिरी साहब, मोहतरम आर जे ज़हूर महदी साहब अवां जूं महिरबानियूं क़ुर्ब चाहतूं, मोहतरम सुगढ़ इरशाद अली अर्ज़ी भुट्टे कंबर शदाद कोट खां, फ़कीर निशाद महेसर साहब, मोहतरम ज़ाहिद हुसैन शाहानी साहब, मोहतरम अब्दुल क़यूम राहू साहब, मोहतरम नियाज़ लाशारी साहब, मल्हार सिंधी असांजे सिंध जो तमामु ॾाहो ॾातणी, वफ़ा यासीन आराई असां सां रोज़ जे मामूल जियां गॾु, मोहतरम दाऊद ख़ान पयार साहब, मोहतरम सदर अब्दुल वहीद जूणे जो साहब सदरदीन अव्हांखे भलीकार, मोहतरम फ़ारूक सुमरो साहब, मोहतरम नवाज़ नूहानी साईं बख्श लेगारी, नवाब नूहानी साहब साईं बख्श लेगारी, अवां सभिनी सॼणनि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार। मुंदाए ते आवाज़ खां परहेज़ कंदे मुस्तक़िल मज़ाज रहण जी ज़रूरत आहे। सॼण यकीनन अवां तमामु ख़ूबसूरत आरजे ज़हूर महदी साहब ॻाल्हि कई आहे त असां तव्हांजे हिननि जुमिलनि मूंखे बर वक़्तु त मुंझारे जो शिकार करे छॾियो आहे। तव्हां छा था चवणु चाहियो, रहनुमाई कंदा? जी दोस्तो, प्रोग्राम आलमी वताक महांगाई मारे विधो हर शइ कई आहे चोटी, महांगाई मारे विधो हर शइ कई आहे चोटी, ग़रीब चुकाए घरनि ॾे मिसकीन आया मोटी, पटाटा बसर ॿरी विया था रुखी खाऊं रोटी, अचेलाल लुकमान चए हाणे सुञाईअ खे सोटी, को अचेलाल लुकमान चए हाणे सुञाईअ खे सोटी, पई ख़ज़ाने में खोटी मिसकीननि बचण महाल थियो। जी दोस्तो, ख़ज़ाने में खोटी पवण खां पोइ ही सॼी सूरत हाल असां अव्हां सां आहे ऐं जॾहिं ख़ज़ाने में खोटी पवंदी आहे त पोइ यकीनन तव्हां असां इहे ई दाहूं कंदा आहियूं। कहिड़ियूं दाहूं? उन ख़ज़ाने जी खोटी केरु विझंदो आहे? अचो त हिन आलाप खे ॿुधूं।
वायदा कई सताई जा महंगाई वधाए छॾई शाबत तई वज़ीर खज़ाना अवाम रुलाए छॾई शाबत तई वज़ीर आज़म अवाम रुलाए छॾई बिजली बि कटाए वेठो लोड शेडिंग वधाए वेठो बिजली बि कटाए वेठो लोड शेडिंग वधाए वेठो आलू बसर टमाटनि जा बि अघ वधाए छॾई शाबत कई वज़ीर खज़ाना अवाम रुलाए छॾई शाबत कई वज़ीर आज़म अवाम रुलाए छॾई कर्ज़ी कयो तो आया कर्ज़ी कयो तो सफ़ा जी दोस्तों, महांगाई मारे विधो पवे नथी पूरत मेहर वई माण्हुनि मां पई काहे कुदूरत अंदर लुटेरा लुकमान चए ज़ाहिर सुहिणी सूरत वई वधी ज़रूरत मिसकीननि बचण महाल थियो रिक्शा जी खोड़ थी जाहिल बंद थी वियो आहे टांगो अटो गिही खंडजा वठण खां थी वियो आहे महांगो रिक्शा जी खोड़ थी जाहिल बंद थी वियो आहे टांगो गैस डीज़ल पेट्रोल जा अघ वधाए छॾई शाबत तई वज़ीर खज़ाना अवाम रुलाए छॾई शाबत तई जी दोस्तों, इहे अंदर जा अहवाल अॼु अव्हां सां ओरियूं पिया प्रोग्राम आलमी उताक लोक अदब सिलसिले जी 99 कचहरी में। मोहतरम नियाज़ लाशारी साहब चवनि था महांगाई जे करे मिसकीन अवाम ख़ुदकशी करण ते मजबूर थी पियो आहे पर हुक्मराननि खे ठुप परवाह नाहे। वफ़ा यासीन आराई साहब चवनि था अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे भाउ? वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। फ़क़ीर निशाद हुसैन मयसर चवनि था हिन प्रोग्राम आलमी उताक जे मशहूर मरूफ़ मेज़बान मोहतरम आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं हिन प्रोग्राम जे साथारियुनि खे मूं फ़क़ीर निशाद महेश जो सलाम क़बूल पवे। बाक़ी महांगाई ते ॻाल्हाइबो बिल्कुलु निशाद साईं, महांगाई जे हवाले सां मां पंहिंजी राय ॾेई सघो था। उताक में जॾहिं दोस्तो कचहरी थींदी आहे न त पोइ उन में हर माण्हू पंहिंजी राय जो हक़ रखंदो आहे। हीअ आलमी उताक आहे सोशल मीडिया जी, अवां पंहिंजे तरफ़ खां मुहबत भरिया मैसेज मोकिले शामिल थी सघो था। बिल्कुलु अवां जूं महिरबानियूं आहिनि। मुंहिंजी फ़क़ीर जी अवां फरमाइश कई आहे दोस्त, वफ़ा यासीन, मां कोशिशि कयां थो अॼु मुंहिंजी फ़क़ीर जो मौज़ू न आहे, बहरहाल कोशिशि कयां थो जेकॾहिं मूंखे मौक़ो मिले थो त बिल्कुलु उनखे प्ले कंदुसि। वॾी महिरबानी। दोस्तो, महांगाई मारे विधो पवे नथी पूरी, लभे नथी लुकमान चए का तरण लाइ तूरी, उमेद हर कंहिं अंदर में वही रहिजी अधूरी, मिले नथी मूरी का खाइण लाइ खोखर चए। दोस्तों, प्रोग्राम आलमी उताक लोक अदब सिलसिले जी 99 कचहरी अॼोकी कचहरी में अवां खे बि मौक़ो ॾियूं पिया त अव्हां पंहिंजे मोहबत भरियनि मैसेजनि नीह भरियनि नियापनि जे ज़रिए शामिल थियो। मोहतरम नज़ीर अहमद बम्बरे साहब खे भलीकार असद सिंधु चवनि था अवाम सुजागी करे त निज़ाम तब्दील थी वेंदो। जी दोस्त, ख़ुदा करे अवाम सुजाग थी पवे। नज़ीर अहमद कांहर साहब अवां खे भलीकार। मोहम्मद मुसा लाखो साहब असांजो क़ौमी अॻवान असां सां दोस्त गॾु आहे। मोहतरम मल्हार सिंधी साहब असांजे ॾाहप जी ॾात रखंदड़ तमामु निरालो लेखक, शाइर, अदीब, दानिश्वर साईं चवनि था त मुल्क अंदरि महांगाई जे तूफ़ान अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुकूमत पारां पेश कयल अवाम दुश्मन बजट ग़रीब अवाम खे बेचैन करे छॾियो आहे। अहिड़ी दर्दनाक सूरत हाल में अवाम खे मुतहिद थी सरकार जे ग़लति पॉलिसियुनि ख़िलाफ़ भरपूर आवाज़ बुलंद करणु घुरिजे। बिल्कुलु मल्हार साईं, अव्हां जे हिन मैसेज खे आलमी उताक जे ज़रिए ॾेही परॾेही पिण ॿुधी वरितो। अली हसन लाखे साहब खे भलीकार। इमदादुल्ला बिजाराणी रोज़ जे मामूल जीअं जेकबाबाद खां असां सां गॾु आहिनि। जमालुद्दीन जमाल भलाई असां सां गॾु आहिनि। वॾी महिरबानी जमालुद्दीन, अव्हां सऊदी अरब जिद्दे खां असां सां गॾु आहियो। आर जे ज़हूर महदी साहब, मुंहिंजा सुहिणा, मुंहिंजा मिठा, वॾी महिरबानी। अव्हां लिखियो आहे त क़िबला नासूर जे ख़ात्मे ताईं आवाज़ बुलंद रखण जी हिकु अणथक जिदोजहद ऐं महिनत जी ज़रूरत आहे। बिल्कुलु सच पिया चओ।
ज़हूर साईं, अव्हां यकीनन हक़ीक़त बयानी कई आहे। मोहतरम फ़क़ीर उज़ैर अली वारसी साहब, अव्हां खे भली कार, वॾी महिरबानी। दोस्तों, जॾहिं मुल्की हालतुनि जो जाइज़ो वठूं था, ॾिसूं था त मुल्क सॼो मारुई जो मलीर लॻो पियो आहे ऐं इहो सम्झण में का फ़ारसी पेश नथी अचे त मुल्की हालतूं केॾांहुं वञी रहियूं आहिनि ऐं उन्हनि खे ग़लति रुख़ ते वठी वञण वारा केरु आहिनि। ॻाल्हि पधरी पट पई आहे त असांजे जियापे बुनियादी हक़नि, तइलीम, सिहत, सफ़ाई, ग़ुरबत, बेरोज़गारी ऐं महांगाई जा सबब कहिड़ा माण्हू आहिनि। दोस्तो, अव्हां बि ॼाणो था, मां बि ॼाणा थो। असांजे बहितर मुस्तक़बिल ऐं ज़िंदगीअ जी ख़ूबसूरत ख़्वाहिशुनि जा क़ातिल केरु आहिनि। असांजे वसीलनि खे तीनवाल करण वारा ऐं असांजे ई घर जी कमाईअ ते ऐश करण वारा साम्राजी के धारिया न, पर पंहिंजा ई आहिनि, जेके असांजे ई पूरे जी लुट मार में मुलवस आहिनि ऐं ॿियो मौक़ो मिलण जी सूरत में अञा बि उनखे वधीक लुटण जा सांबाह करे रहिया आहिनि। मोहतरम साईं मोहम्मद वाजिद जोखियो साहब असां सां गॾु आहे। मोहतरम मोहम्मद वाजिद जोखियो साहब काठोड़ कराची संदन सफ़र हो इस्लामाबाद जो, हुतां वापसि थिया आहिनि, अलाए न थिया आहिनि या इस्लामाबाद खां ई मुमकिन आहे। असां सां इन आलमी उताक जे सफ़र में हम सफ़र रियाज़ जतोई साहब, अव्हां जी महिरबानी। मोहतरम अमान लाला शरी साहब, अव्हां खे भलीकार। महांगाई मारे विधो आ वॾो थियो वेल, अमीर त आहिनि आसूदा जहांगीरनि लाइ जेल, गेह मिर्चनि गज़ब कयो थो तारूं भञे तेल, लुटेरनि लुकमान कया बाग़ सॼे में भेल, न तनखे लॻा नेल, मिसकीननि बचण महाल थियो। दोस्तो, हक़ीक़त आहे। दोस्तो, हिन वायुमंडल ते नज़र फेराइजे थी त जिथे किथे हालत साॻी लॻी पई आहे। असांजे समाज में हर टियों माण्हू पंहिंजनि जो सतायल आहे। ख़बर नाहे त हिन मुल्क जे माण्हुनि जी इहा कहिड़ी अख़लाक़ियात आहे त कंहिं सरकारी उहिदे, कुर्सी या उन आला इक़्तिदार ते अचण सां ई पहिरियों निशानो कंहिं पंहिंजे खे बणायो पियो वञे, जेको संदन ग़लति सलाह में हा नाहे मिलाईंदो या कंहिं नाजाइज़ अमल, फ़ेल या कम जी जेकॾहिं इंसाफ़ ऐं हक़ जे बुनियाद ते मुखालिफ़त कंदो आहे त पहिरियों खंजर उन जी पुठीअ में खोड़ियो वेंदो आहे। उनखे बहितर तौरु हुरासान करण खां कूड़नि केसनि में फासाइण ताईं हर तरह सां ज़ेर करण जी कोशिशि कई वेंदी आहे। महांगाई मारे विधो पूरी नथी पूरत, मेहर वई माण्हुनि मां पई काहे कुदूरत, अंदर लुटेरा लुकमान चए ज़ाहिर सुहिणी सूरत, वई वधी ज़रूरत, मिसकीननि बचण महाल थियो। जी दोस्तो, महिरबानी भली कार। अव्हां सजणनि खे फैसल जमाली ऐं ॿिया दोस्त सऊदी अरब जिदे में असांजो प्रोग्राम कनाइनि पिया, ॿुधनि पिया। सजण अव्हां खे भली कार। मोहतरम अब्दुल सत्तार मीर बहर, असांजो सिंध जो निरालो ॾाहो ॾात धणी भलोड़ सुघड़, असां सां गॾु आहे शिकारपुर खां। अब्दुल सत्तार साईं, अव्हां बि पंहिंजे ॾाहप जी ॾात मंझां ऐं मोहतरम इरशाद अली अर्ज़ाई साहब, अव्हां पंहिंजे ॾाहप जी ॾात मंझां सुगड़ाइप जा गुफ़्ता महांगाई जे हवाले सां अॼोके हिन प्रोग्राम में शामिल करे सघो था। बिल्कुलु वफ़ा यासीन आराई सही पिया चओ त महांगाई मारे छॾियो आहे। मोहतरम अब्दुल हमीद तुन्यो साहब आलमी उताक में वेठल सभिनी दोस्तनि खे सलाम चए थो। अब्दुल हमीद साहब, वालेकुम सलाम, वॾी महिरबानी। सैयद एजाज़ अली शाह चवनि था, वाहड़े समाज ही तुंहिंजा रंग, ॾिसण सां रहिजी वियासूं दंग, धरती थी वई सचनि जे लाइ तंग, मुनाफ़िक़नि जो त वधे पियो रोज़ रोज़ अंग। बिल्कुलु सैयद सोना, सही पिया चओ।
भलीकार मोहतरम साईं शफ़ी मोहम्मद सारियो साहब असांजो इल्मी माहिर उस्ताद ॾाहो ॾादणी ॾोकरी खां पाण सां गॾु आहिनि। साईं वॾी महिरबानी। भलीकार अव्हांखे मोहतरम सलाहुद्दीन परदेसी सलाम चवनि था मक्कतुल मुकरमा खां। वाह वाह, मदीने जा माण्हू बि अॼु आलमी उताक में गॾु आहिनि, जिदे जा माण्हू बि गॾु आहिनि, त मके पाक खां बि असांजा सुहिणा दोस्त असां सां गॾु आहिनि। अव्हां जूं मोहबतूं कुर्ब ऐं चाहतूं सभिनी परॾेही पिरिन जूं लख लाइक किरोड़ कुर्ब। सदोर ख़ान असांजे आलमी उताक जे हिन सफ़र में हम सफ़र। सदोर ख़ान खे भलीकार। मोहतरम अली हसन मल्लाह साहब अव्हांखे आलमी उताक जे हिन सफ़र में भलीकार चऊं था। वॾी महिरबानी, लख लाइक किरोड़ कुर्ब। मंसूर अली अव्हांखे भलीकार। मोहतरम अली असगर मुग़ल साहब जन असां सां हिन आलमी उताक जे सफ़र में हम सफ़र आहिनि। आलमी उताक 99 ही कचहरी। मीर रखियल बुलड़े साहब खे आलमी उताक में भलीकार। दोस्तो, असां जॾहिं ॾिसूं था त असांजे कुझु माइटनि जी फितरत नांग वांगुरु हूंदी आहे जो हू 24 ई कलाक फण कढी कंहिंखे ॾंगिण जे कढ हूंदा आहिनि। सियासत ऐं वापार में त इहो आम आहे, पर ख़ानदानी मिल्कियत में बि ॾाढा माइट हीणनि माइटनि जी हक़ तलफ़ी करे वेंदा आहिनि। अॼुकल्ह त सियासत नालो ई ज़ाती मफ़ाद माणेन जो थी वियो आहे। नज़रियाती ऐं ईमानदारीअ वारी सियासत मुर्गो दफ़न थी चुकी आहे। बसि चौधारी मौक़े परस्ती वारी अंधी सियासत जी जंग जारी आहे, जंहिंजो मंशूर ई इस्तेसाल ऐं फुर लुट आहे। दोस्तो, अव्हां चइनी पासे निगाह करे ॾिसो त ज़माने जूं हालतूं कहिड़ियूं आहिनि। सूर जी सख़्ती सहे थी ज़िंदगी, पोइ बि ख़बर नाहे अलाए छो खिलंदी रहे थी ज़िंदगी। अघ वधी विया, अघ वधी वण थिया, थियो हर को परेशान। अघ वधी वण थिया, थियो हर को परेशान। जीअणा जंजाल थियो, अॼु उमाण को इंसान। ग़रीब जे घरनि में ॼण करबला मैदान। सणभा वेतर सणभा थिया, अणभा घुरन अमान। लुटेरन लुकमान चए, कयो गंद गुमसान। दाद न मिलियो दान, मिसकीनन बचण महाल थियो। जी दोस्तो, आलमी उताक लोक अदब सिलसिले जी 99 ही कचहरी। अव्हां सभिनी जूं मोहबतूं कुर्ब ऐं चाहतूं मूंसां गॾु आहिनि। मोहतरम तारिक सिंधी साहब असां सां गॾु आहिनि। वॾी महिरबानी मोहतरम तारिक सिंधी साहब, अव्हां जूं मोहबतूं कुर्ब ऐं चाहतूं। अव्हां पंहिंजी शाइरी जे किताब इल्तिजा मां हिकु नज़म मोकिलियो आहे त दूर तोखां ज़िंदगी ॼण कोई नासूर आ, ॼण त ऋण जी का अकेली शाम आ। तो बिना बेनाम आ, ॼण त ख़ाली जाम आ। ही उठे जूं ॾिस हवाऊं, मुंहिंजे मन जूं सभु तंदूं छेड़िन थियूं। तुंहिंजे यादुनि खे वरी मन अंदरि मेड़िन थियूं। मां उन्हनि खां पार तुंहिंजा पियो पुछां, तो बिना केॾो लुछां, तो बिना केॾो लुछां। साल थिया तोखे ॾिठे, तूं किथे ऐं मां किथे। हाय जोभन जो ॾीओ वियो उझामी वाट ते। हाय वारनि में वरी तार चांदीअ जी ॿरी। कंहिंखे मिलियूं मंज़िलियूं, भाग वियो आहे उजाड़े। केतिरियूं कोमल दिलियूं, केरु थो कंहिं लाइ जिए ऐं केरु थो कंहिं लाइ मरे। हा मगर मुंहिंजा मिठा ज़िंदगीअ जे पोड़पण में को अञा तो लाइ जिए पियो, अञा तो लाइ जिए पियो, अञा तो लाइ जिए पियो। बखर जमाली खां अव्हां सभई दोस्त असां सां हिन आलमी उताक कुर्ब कचहरी में गॾु आए हो। मोहतरम तारिक जमाली साहब, तुफ़ैल अहमद, वाजिद जमाली, अब्दुल माजिद, असदुल्ला, हिज़बुल्ला, सनाउल्ला, सिराज, उसामा, शहबाज जमाली। अव्हां सभई दोस्त आलमी उताक जे हिन सफ़र में हम सफ़र आहियो। अव्हां जूं मोहबतूं कुर्ब ऐं चाहतूं। मोहतरम ग़ुलाम मुस्तफ़ा झत्याल असांजो बरक सहाफ़ी ॾाहो ॾादणी आलमी उताक में असां सां गॾु आहे।
बड़ी मेहरबानी हुसैन अली मुदस्सिर दोस्तो असांजे राह जी रात में तमामु बहितरीन सुघड़ बहितरीन शाइर असांजे हिन सफ़र में हम सफ़र ऐं उन सां गॾोगॾु मां भलीकार चवां मोहतरम साईं रशीद अहमद साहब जन खे सरदार रशीद जे रशीद शोरो ख़बर न आहे यार अॼुकल्ह अलाए छो हर ज़ात जी ID ॾिसूं पिया सरदार में ॾेई वधंदा पिया वञनि ऐं ईअं करण सां असुली सरदारनि जी सुञाणप मुतासिर पई थिए। महांगाई मारे विधो ढकिन कीअं उघाड़, महांगाई मारे विधो ढकिन कीअं उघाड़, लीड़ूं लटा लुकमान चए सांगी रहन सुबाड़, वधी क़ीमत कपड़नि जी न झांगिन थिए जुगाड़, आहे धनारनि सां धाड़ मिसकीननि बचण महाल थियो। जी दोस्तो अचो त भला महांगाई जो ही आज़ार बि ॿुधी वठूं। जी दोस्तो महांगाई मारे विधो ॿियो मर्ज़ थिया ढेर, चवणा अघ चाढ़े छॾियऊं वठे दवा केर, मिसकीन ख़ाली मोटिया साझुर यार सवेर, लुटेरनि लुकमान चए एॾो कयो अंधेर, पापिन पातो पेर मिसकीननि बचण महाल थियो। मोहतरम फारूक खान दुबई खां अलैन खां असांजे हिन कुर्ब कचहरी में असां सां शामिल आहिनि। फारूक साईं अव्हांखे भलीकार। मोहतरम सलीम निसार असां सां गॾु आहिनि। सलीम निसार अव्हांखे बि भलीकार। सदाम अकबर दर्स असां सां गॾु आहिनि। जी दोस्तो प्रोग्राम आलमी वताक लोक अदब सिलसिले जी 99 कचहरी जारी आहे। अॼोकी हिन कुर्ब कचहरी में अव्हांखे लोक शाइरी ॿुधायूं पिया ऐं लोक शाइरी असांजे सिंध जे तमामु ॾाहे ॾातदणी सुगड़नि जे सरवाण उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे पहिरें शागिर्द ऐं सिंध जे निराले सुगड़ मोहतरम मोहम्मद लुकमान खोखर जी महांगाई जे हवाले सां अॼु अव्हांखे लोक शाइरी अॼोके प्रोग्राम में ॿुधाए रहिया आहियूं। भलीकार मोहतरम मोहम्मद साले अब्बासी साहब अव्हां असांजे आलमी उताक जे हिन सफ़र में हम सफ़र आहियो। मोहतरम मोहम्मद बख्श असांजे हिन सफ़र में आलमी उताक में अव्हांखे बि भलीकार। जी दोस्तो असां जेकॾहिं अॼोके दौर जी ॻाल्हि कयूं था त सोचण जी ॻाल्हि इहा आहे त सदियुनि ताईं पाण में ॿधी ऐं इतफ़ाक़ सां रहण वारो ख़ानदान अॼु अव्हां ॾिसो पिया त नेठि बेरहम सियासत जे वर चढ़ी वियो आहे ऐं उन्हनि में न खुटंदड़ हिकु सर्द जंग जो आगाज़ थियल आहे। ख़ैर उहो त हिकु सियासी मसइलो आहे, पर जेकॾहिं पाण पंहिंजे ख़ानदान ॾांहुं नज़र फेराईंदासीं त असां माण्हुनि जो सभ खां वॾो मसइलो घर जा जहिड़ा आहिनि। महांगाईअ सां गॾोगॾु इहे सभई मामला मरहला इंसान आख़िर कहिड़ी ॻाल्हि सां मुंहुं ॾिए।
मां भलीकार चवां थो मोहतरम साईं मोहम्मद अयूब लिगारी साहिबु अव्हांखे ऐं मोहतरम साईं आज़ाद अनवर कांधड़ो असांजे सिंध जो तमामु निरालो ॾाहो ॾात धणी बरक दानिश्वर असां सां हिन आलमी उताक जे सफ़र में हम सफ़र महिरबानी साईं अव्हांखे भलीकार लख लाए किरोड़ कुर्ब। वाह महागाई तुंहिंजो कमाल माण्हू मारे कयई पलाल सारियूं सस्तियूं महांगी कटी इहा ॾिसो यर उल्टी चटी रोज़ हलाइनि हिकिड़ी हटी मिसकीन विधाऊं मारे पटी बुख ते बीठो आहे माल वाह महागाई तुंहिंजो कमाल। अटो चांवर ॾिसो चुकाए ॾारो ॾकरो केर त खाए चङड़ो लटो केर त पाए ॿीणा अघ छॾियाऊं वधाए सादो सूदो सवते वाल वाह महांगाई तुंहिंजो कमाल। गुड़ मिठाई खंड जो ख़ैर आ डेढ़ सौ खां वधि गिह जो सेरा केर कुछे त तंहिंसां वेरा अहिड़ो थियो यर हित अंधेरा सूरन जो थो गुज़रे साल वाह महांगाई तुंहिंजो कमाल। जी दोस्तों महांगाई जो आज़ार मिर्च मसाला चोट चढ़ी विया सर्फ़ ऐं साबुण ॿीणो भरी विया चांहि चुकायमि कन ठरी विया अघ ॿुधी बस्तारा फिरी विया 150 खां वधि झंतर दाल वाह महांगाई तुंहिंजो कमाल। गोश्त मच्छी खे केर हथ लाए जे खणी लाए त पाण खपाए जो रोज़ मज़दूरी 300 कमाए उहो छा खाए छा त बचाए ग़रीब बुखुन में आ बेहाल वाह महांगाई तुंहिंजो कमाल। जी दोस्तों तूरी भिंडी बि तरण खां वई आहे साई भाॼी बि चढ़ण खां वई आहे गोॾ गंजी बि करण खां वई आहे अख़बार बि हाणे पढ़ण खां वई आहे न सचूं ख़बरूं न सचा हवाल वाह महांगाई तुंहिंजो कमाल। भलीकार मोहतरम साईं मसूद अहमद साहिबु अव्हांखे ऐं मोहतरम शफ़ी मोहम्मद शाद असांजो ॾाहो ॾात धणी कमर शदात कोट खां असां सां गॾु आहिनि मोहतरम अब्दुल ख़ालिक उर्फ़ मौला बख़्शीदी असांजो निरालो सुघड़। दोस्तों महांगाई जो आज़ार सऊदी अरब जिद्दे वारनि खे बि ॾाढो मुतासिर कयो आहे। मोहतरम मोहम्मद अयूब शोरो ॻोठ करण खान शोरो कासिमाबाद हैदराबाद खां असांजे हिन जी दोस्तों मूं ॻाल्हि पे कई त असांजे सरज़मीन सिंध पाकिस्तान सां गॾु जेके परॾेही पिरी कमाइण सांगे विया आहिनि उन्हनि सां बि महांगाई जो वॾो आज़ार आहे। असांजो नात ख़्वान आहे हिते ॾाढा भला मौलूद पढ़ंदो आहे भलियूं नातूं पढ़ंदो आहे पर अॼु जॾहिं मूं पोस्ट रखी त दोस्तो जो को प्रोग्राम महांगाई ते आहे ऐं उन वरी सऊदी अरब जिद्दे में जेको पंहिंजा बछड़ा ॿार हितां सेवण शरीफ़ में छॾे करे कमाइण वियो आहे उतां वरी असांजे सदा हयात शाइर अब्दुल कादिर अब्बासी जी ख़ूबसूरत शाइरी मोकिली आहे। अचो तव्हांखे मोहतरम जमालदीन जमाल भलाई सऊदी अरब जिद्दे खां महांगाई जो आज़ार कीअं बयानु कयो आहे उहो अव्हांखे ॿुधायूं था। छॾियो मगज़ फिराए काॾे वञिजे यार चढ़े थी रोज़ पई बाज़ार चढ़े थी रोज़ पई बाज़ार महांग छॾियो मगज़ फिराए
काॾे वञिजे यार चढ़े थी रोज़ पई बाज़ार चढ़े थी रोज़ पई बाज़ार हर के दुकानदार खे ॾाढी अटकल आई आहे असली कीमत ड्राहे छॾनि था लेबल पंहिंजी लॻाए हर के दुकानदार खे ॾाढी अटकल आई आहे असली कीमत ड्राहे छॾनि था लेबल पंहिंजी लॻाए हिक हफ़्ते में वधी वञनि था रुपए ते रुपया चार चढ़े थी रोज़ पई बाज़ार चढ़े थी रोज़ पई बाज़ार खाइण वारियूं शयूं त छॾे पर सव साबुण जा बि नमूना के त नरम के पकाइड़ा ॼण उठ जा आहिनि मूना के त नरम के पकाइड़ा ॼण उठ जा आहिनि मूना अॻे त कपिड़ा अच्छा कंदी हुई आजी हथनि जी खार चढ़े थी रोज़ पई बाज़ार चढ़े थी रोज़ पई बाज़ार महांग छॾियो मगज़ फिराए काॾे वञिजे यार चढ़े थी रोज़ पई बाज़ार चढ़े थी रोज़ पई बाज़ार स्टोरनि खां अलाह बचाए दवाऊं चोट चढ़ियल आहिनि बहाशिशुनि जी कद बने थी अहिड़ा अघ रखियल आहिनि स्टोरनि खां अलाह बचाए दवाऊं चोट चढ़ियल आहिनि बहाशिशुनि जी कद बने थी अहिड़ा अघ रखियल आहिनि कंहिं बि मुलाज़िम जी न पवे थी पूरी का बि पघार चढ़े थी रोज़ पई बाज़ार चढ़े थी रोज़ पई बाज़ार बीमारियूं अहिड़ियूं कोन हुयूं हाणे भाण छॾिया कमल आहे हर को माण्हू कहीं न कहीं मर्ज़ में फाथल आहे बरोबर बीमारियूं अहिड़ियूं कोन हुयूं हाणे भाण छॾिया कमल आहे हर को माण्हू कहीं न कहीं मर्ज़ में फाथल आहे मुसीबतूं शल तारे मौला हाणे रब सतार चढ़े थी रोज़ पई बाज़ार चढ़े थी रोज़ पई बाज़ार अटो बि सस्तो नाहे लेकिन महांगी ॾाढी कटिया 500 हिक बोरीअ जा हिन ॼण पुलिस जी पई चटिया सभिनी तंदनि खे मारे वियो कटीअ जो कारोबार चढ़े थी रोज़ पई बाज़ार चढ़े थी रोज़ पई बाज़ार मांग छॾियो मगज़ फिराए काॾे वञिजे यार चढ़े थी रोज़ पई बाज़ार चढ़े थी रोज़ पई बाज़ार व्याज वठण में वाणियुनि खे विया मुस्लमान हिन मारे सवते सवता वठनि पिटिया त बि बाहि छॾी अथनि ॿारे व्याज वठण में वाणियुनि खे विया मुस्लमान हिन मारे सवते सवता वठनि पिटिया त बि बाहि छॾी अथनि ॿारे रूप अथनि अशराफनि वारो ऐं उबतो कमकार चढ़े थी रोज़ पई बाज़ार चढ़े थी रोज़ पई बाज़ार मांग छॾियो मगज़ फिराए काॾे चढ़े थी रोज़ पई बाज़ार चुप कर अब्दुल कादिर माण्हू तोखे चङो न चवंदा सच चवंदे जे अब्बासी माण्हू तोखे गिचीअ खां वठंदा चुप कर अब्दुल कादिर माण्हू तोखे चङो न चवंदा सच चवंदे जे अब्बासी माण्हू तोखे गिचीअ खां वठंदा मास्तर थियो आहे वञी नथो स्कूल पढ़ाइण ॿार चढ़े थी रोज़ पई बाज़ार चढ़े थी रोज़ पई बाज़ार
महांग छॾियो मगज़ फेराए काॾे वञिजे यार चढ़े थी रोज़ पई बाज़ार चढ़े थी रोज़ पई बाज़ार मास्तर थियो आहे वञी स्कूल नथो पढ़ाई ॿार चढ़े थी रोज़ पई बाज़ार। वाह जमालदीन वाह। जी दोस्तों, महांगाई जो आज़ार हर कंहिं सां आहे। न बोड़ न बाड़ी रुखी रोटी हर शइ कई आहे चढ़ी चोटी ग़रीब चुकाए आयो घर मोटी हर साल बजट में अहिड़ी खोटी लॻी असेंबली अंदरि धुकड़ धमाल। वाह महांगाई तुंहिंजा कमाल। मोहतरम रावल गबोल साहब अवां खे आलम योताक में भली कार। मोहतरम फारूक जमाली साहब असांजा बहितरीन दोस्त असां सां गॾु आहिनि। नदीम तुन्यो साहब असां सां गॾु आहिनि। अवेश करनी भलोड़ शाइर मेहड़ खां असां सां गॾु आहिनि। भली कार। जी दोस्तों, अञा बजट न आई रेट वधी विया हर शइ जा हित सेट वधी विया मेहंदी मुसाग ऐं मेट वधी विया पापिन जा हित पेट वधी विया आ मिसकीननि जो बचण महाल। वाह महांगाई तुंहिंजो कमाल। सिलाई वगे जी दोस्तों उते वञी पहुती आहे जो कपिड़ो सस्तो ऐं सिलाई महांगी आहे। हाणे वञ दर्जियुनि वटि त सिलाई अहिड़ी था ॿुधाइनि जो कन ठरी था वञनि। कपिड़ो सस्तो वठी अचूं ऐं उन जे अघ खां वधीक वरी सिलाई भरणी पवे थी। सिलाई वगे जी 1000 सवा 500 खां घटि न दुआ दवा जो जाथे फिरियो सो ताथे रवा लॻी मुल्क में अहिड़ी हवस जी हवा बस केर कुछे आ कुछण मजाल। वाह महांगाई तुंहिंजो कमाल। मोहतरम ख़लीफ़ा ग़ुलाम शब्बीर साहब अवां खे आलम ओताक में भली कार। सारियो कहिड़ो सारियो सजण तव्हांजी सिर्फ़ु ईअं ID ठहियलु आहे। बहरहाल अवां खे भली कार। मुर्तज़ा जमाली साहब असांजे आलम ओताक जे सफ़र में हम सफ़र आहिनि। भली कार। शहबाज़ अली अवां खे आलमी ओताक जे सफ़र में भली कार। जी दोस्तों, प्रोग्राम आलमी ओताक लोक अदब सिलसिले जी 99वीं कचहरी। अॼु जो मौज़ू आहे महांगाई जो आज़ार। ही डॉक्टर साहब आहिनि ड्रवन में ड्रवन में पर मर्ज़ सुञाणे कोथो सवन में। टेस्टूं रिपोर्टूं एतिरियूं कराईंदा जो ग़रीब वीचारो कंगाल थी वञे। अॻे वीचारा असांजा डॉक्टर हूंदा हुआ जेके नब्ज़ शुनास हूंदा हुआ। नब्ज़ ॾिसी करे चवंदा हुआ त बाबा तोखे फ़लाणो मर्ज़ आहे फ़लाणी बीमारी आहे फ़लाणी तकलीफ़ आहे। पर अॼुकल्ह डॉक्टर वठे बि ॾोकड़ घणा थो चकास करण जा। नब्ज़ शुनासी त कान्हे पर दवा इलाज हलियो नाहे। इलाज खां पहिरियां ई एतिरियूं टेस्टूं रिपोर्टूं जो ग़रीब वीचारो घर पंहिंजे रिपोर्टुनि टेस्टुनि में ई खपाए थो छॾे त इलाज किथां कराए। तॾहिं शाइर सुगड़ चवे थो त ही डॉक्टर साहब आहिनि ड्रवन में पर मर्ज़ सुञाणे कोथो सवन में। मरीज़ मारियाऊं खोड़ भवन में के सुयुनि सुजाया विया तपी तवन में। मर्ज़ हिकिड़ो रिपोर्टूं बताल। वाह महांगाई तुंहिंजो कमाल।
जीअं असांजे दोस्त जमालुद्दीन ॻाल्हि कई अब्दुल कादिर जे शाइरीअ जे अंदरि त असां वटि अॻ में जॾहिं फ़सुलु थींदो हो त आम असांजो देसी भाण ढगनि ढोरनि वारो भाण फ़सुलनि खे ॾिनो वेंदो हो ऐं हींअर यूरिया भाण अची वियो। उन्हीअ जे अचण खां पोइ स्प्रे अची वियो। असां मुख़्तलिफ़ फुहारा कयूं था ॿनी ॿारनि खे फ़सुलनि खे। उन खां पोइ उन जी जेको अनाज जी असलियत आहे उहा सख़्तु मुतासिर थिए थी। दोस्तो दवाऊं जेके ॾिनियूं वञनि थियूं न फ़सुलनि खे, वरी उहे बि नकुली दवाऊं। हिकु मुदे ख़ारिज नकली दवाऊं, ॿियो बीण ते अघ रहिड़े रखियाऊं, क्यास मरीज़नि कोन कयाऊं, तनख़्वाह करे केरु पुछाऊं। स्टोर मेडिकल आलऊं आल, वाह महांगाई तुंहिंजो कमाल। जी दोस्तो, बिजली वारनि जूं भाल भलायूं, ॾींहं में 10 मिंट मस हलायूं, पोइ बि बिल भरे था छॾनि लिखायूं, कुंडियुनि जूं वठनि पाण कमायूं, रुगो मीटर वारनि ते आ मलाल, वाह महांगाई तुंहिंजो कमाल। घर जंहिंजे न अन जा दाणा, बचा बुखुनि ते पाण वेगाणा, वरी महांगाई कया संद संद साणा, अञा बि उन्हनि खे ॾेखारिनि थाणा, पोइ छो न बुखुनि ते कनि हड़ताल, वाह महांगाई तुंहिंजो कमाल। था कुर्सी ख़ातिर क़ौम कुहाइनि, मिसकीन माराए पाण बचाइनि, ऐश पंहिंजे ते नोट खपाइनि, हर साल बजट में टैक्स लॻाइनि, वरी मुल्क सॼे में वई बाएताल, वाह महांगाई तुंहिंजो कमाल। ख़ुदा करे ही ॾुकार वञे को, मुई महांगाई जो आज़ार वञे को। ख़ुदा करे ही ॾुकार वञे को, मुई महांगाई जो आज़ार वञे को, व्याज खोरी जो वापार वञे को, रुश्वत जो कारोबार वञे को, आ सदाईं रब खे इहो सवाल, वाह महांगाई तुंहिंजो कमाल। जी दोस्तो, अॼोकी आलमी उताक कुर्ब कचहरी 99 ही कचहरी महांगाई जे आज़ार में असां सिंध जे तमामु निराले ॾाहे ॾात धणी सुघड़ मोहम्मद लुकमान खोखर जे कलाम खे, उन जी लोक शाइरीअ खे अव्हां जे समाअतुनि ताईं, अव्हां जे सोच वीचार फ़िक्र ताईं पहुचायूं पिया। शाइर सुघड़ चवे थो त लीडर लुकमान लड़ाईअ में पूरा, लीडर लुकमान लड़ाई में पूरा, कम रुली विया अध में अधूरा, पेट पंहिंजे लाइ सुजाग समूरा, हर रोज़ ग़रीबनि लाइ आशूरा, काॾे वञनि बचड़ी वाल, वाह महांगाई तुंहिंजो कमाल। जी दोस्तो, प्रोग्राम आलमी उताक लोक अदब सिलसिले जी 99 ही कचहरी ऐं पाण 100 जो अंग मुकम्मल करण वारा आहियूं। अव्हां जे चाहतुनि ऐं मुहबतुनि सां मां मोहतरम मलूक कलमती बलोच साहब चवनि था त बदल गोड जन खे कुल्हे ते आ कोडर, बदल गोड जन खे कुल्हे ते आ कोडर, से सरमायो सिंध जा आहिनि मज़दूर हारी, ओरियत ख़ुदा जो सचो दोस्त आहे, असांजी बि उन्हनि सां अथो यार यारी, न मुंहिंजी न कंहिंजा न मुंशी न कंहिंजा सां कमदार आहिनि, न भोतार जे वेंदा दरबार आहिनि, कढूं कान पाण न कंहिंजी वॾेरा, वणे कार वीगो न तुंहिंजी वॾेरा, वणनि से था साइकिल वणनि से था साइकिल बि जनजी आ सुवारी, सिंधी से ई सिंध जा सिंधी निज आहिनि, जनी खेत खेड़े छटिया ॿिज आहिनि, तती बि थधी बि कती चेट काहे, पोखी पोख कई जन सॼी सिंधा साई, खंभाणियूं खणी जन झारा उॾारी, छो धरती धणियुनि वटि पैसो बि कोन्हे, वेहण लाइ बनीअ जो वेसो बि कोन्हे,
अॼु बि उन्हनि जा कचा घर आहिनि, नाया जन ठाहिया जन असां पक्का घर आहिनि। खणी धरतीअ जो मथे ते तगारी, कचा घर कखावा आहिनि जन सारा, घरनि खे गफ़ार लॻल गप गारा, पकी पीड़ जन जी न छित खे निसारा, ॾिसी जुड़ खे पोइ बि हणनि मींहं जा नारा। भेज भेज कपह कणक कमंद, काही जन आसारी, बदल गोड जन खे कुल्हे ते आ कोडर से सरमायो सिंध जा आहिनि मज़दूर हारी। यकीनन मोहतरम मलूक कलमती साहब, अवां जूं महिरबानियूं। अवां ख़ूबसूरत शाइरी, गफ़ार केरु आहे, अवां शाइर जो नालो न लिखियो आहे। मोहतरम सुगड़ इरशाद अली अर्ज़ाई चवनि था त असां मिसकीन आहियूं मज़दूर, पकी नाहे का पघार। असां मिसकीन आहियूं मज़दूर, पकी नाहे का पघार। असुर जो थी था थियूं तड़ तकड़ में तयार, सर्दी गर्मी सिर ते सही था कयूं सुहारी सिंध जी संवार। पर घटि मज़दूरी कम घणो नाहे अदुल कोई आचार। बिल्कुलु, छो त आणियूं त चाढ़ियूं आहे वक़्त जो इहो वहिंवार। महांगाई में मज़दूरी ॾिसे थो बदन चढ़े बुख़ार। उजरत वधाइण जी अव्हां खे ॾे शल सग धणी सरकार, जेकी हिन सिंध धरती सां सचार तन जी अथव पारत अर्ज़ाई चवे। वाह इरशाद अर्ज़ाई, ख़ूबसूरत सिटरूं अव्हां जूं। मोहतरम सागर महर असांजो ॾाहो ॾातनी असां सां गॾु आहे। मोहतरम मोहम्मद अयूब जूने जो, असांजे जामशरे जो बलोड़ सुगड़ हाशिम लतीफ़ी साहब अव्हां खे भलीकार। मोहतरम क़दीर अली भुट्टो असांखे कनाए रहियो आहे, वॾी महिरबानी। मोहतरम सईद कुरैशी साहब अव्हां खे भलीकार। मोहतरम मोहम्मद हलीम गिलाल ऐं जोखियो नईम गडाब कराची खां, हिन असांजे आलमी उताक जे सफ़र में हम सफ़र, वॾी महिरबानी। गफ़ार जमाली आहे, जमालदीन जमाल लिखियो आहे, त उन जी शाइरी जेका आहे सा हिन दोस्त असांखे मोकिली। जमालदीन अव्हां जूं मोहबतूं, वॾी महिरबानी, लख लाइक़। जी दोस्तों, प्रोग्राम आलमी ओताक लोक अदब सिलसिले जी ही कुर्ब कचहरी 99 ही कचहरी अवां पोयनि सभिनी प्रोग्रामनि खे ॿुधो आहे। असांजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त ॾाहनि ॾातनि जी ॾात खे हिन आलमी ओताक जे ज़रिए सां अवां सॼणनि ताईं पहुचायूं ऐं लोक सकाफ़ती वरसे जी वारसी जे हवाले सां। दोस्तो, अॼु अवां ॾिठो हूंदो त सोभ अख़बार जो की उन्हीअ में हिन आलमी ओताक जे हवाले सां मूं मुकमल तौर ते आलमी ओताक जा मोल मता मक़सद लिखिया हुआ ऐं उन इदारे जा थोराइता आहियूं जंहिं असांजे हिन सोशल मीडिया जे आलमी ओताक जे हिन सफ़र खे हुननि पंहिंजे प्रिंट मीडिया में जॻह ॾिनी। आलमी ओताक जो लोक सकाफ़ती वरसे में कहिड़ो किरदारु आहे, इहो सॼो मूं उन में कोशिशि करे दोस्तो अव्हां जे साम्हूं लिखियो आहे ऐं रखियो आहे। आलमी ओताक पंहिंजे सफ़र खे जारी रखंदी पई अचे। हणा वणा जे बुनियाद ते सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम सलाद जे प्लेटफॉर्म तां असां हिन आलमी ओताक खे अव्हां सॼणनि जे समाअतुनि ताईं पहुचाईंदा आहियूं। ॾेह ऐं परॾेह में जेका अव्हां सॼणनि मुहबत भरी मोट ॾिनी आहे, उन्हीअ मोट ते असीं अव्हां जा निहायती थोराइता आहियूं। ऐं ॾेह परॾेह में असांजा उहे सॼण सिंधी जेके परदेस में परेशान थियनि था, वक़्ती तौर ते उन्हनि खे पंहिंजे सिंध जी सिक लॻे थी। खोड़ सारा दोस्त मूंखे कमेंट कंदा आहिनि, व्हाट्सअप कंदा आहिनि त साईं अव्हांजी आलमी ओताक ॿुधण खां पोइ असीं महसूसु कंदा आहियूं त पंहिंजी सिंध में आहियूं, पंहिंजी धरती ते आहियूं, पंहिंजे मारूअड़नि झांगीअड़नि उन्हनि अबाणनि कखनि ते आहियूं। ऐं असांजी जेका उबहराइप आहे, उॿाण की दिलि थींदी आहे, त उहा दिलि असांजी वरी हिकु भेरो तमामु नवनि ख़्यालनि सां ऐं पंहिंजाइप वारे प्यार सां उभरी पवंदी आहे ऐं असांखे अहसासु थींदो आहे त असीं पंहिंजी सरज़मीन ते आहियूं। मोहतरम सजाद अली शोरो असां सां गॾु आहिनि आलमी उताक में। मोहतरम सजाद शोरा साहब, अव्हां खे भली कार। मोहतरम मोहम्मद इमरान साहब ऐं उन सां गॾोगॾु मां भली कार चवां। मोहतरम
शुएब अहमद साहब असांजे आलमी औताक जे हिन सफ़र में हम सफ़र आहिनि। वॾी महिरबानी, लख लाइक, किरोड़ कुर्ब। दोस्तो, प्रोग्राम आलमी औताक लोक सकाफ़ती वरसे जी प्रचार ऐं सिंधी ॿोलीअ जे बचाव वारे पंध में पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवां आहे ऐं 100 प्रोग्राम मुकमल करणु पई वञे। अवां जो मोहबतूं, कुर्ब ऐं चाहतूं खणी यकीनन अवां जो अहिड़ो सहकार जारी रहियो त असां कोशिशि कंदासीं त हिन आलमी औताक खे वधि खां वधि बहितर बणायूं। बहितर तॾहिं थींदी आलमी औताक जी ही असांजी कुर्ब कचहरी, जॾहिं अव्हां कचहरी जा कोॾिया असांजी हिन कुर्ब कचहरी में हॾ ॾोखी बणिबा, हमदर्द बणिबा ऐं असां सां गॾु हूंदा। दोस्तो, अॼु असां पंहिंजी कुर्ब कचहरी में अव्हां खे यकीनन महांगाई जे हवाले सां लोक शाइरी ॿुधाई आहे ऐं महांगाई जो आज़ार बि ॿुधायो आहे। त यकीनन अव्हां इन सॼे तसलसुल खे ॿुधी वरितो हूंदो। हाणे अचो त हलूं था लोक रंग जी तरफ़। मोहतरम दुर्मुम ताहिरी साहब कराची खां रोज़े मामूल जियां अॼु बि असांजी हिन कुर्ब कचहरी में गॾु आहिनि। वॾी महिरबानी। दोस्तो, सूफ़ी साफ़ सचा आहियूं, रंग इन्हीअ में रचा आहियूं। अचो तव्हांजे लाइ तमामु सूफ़ियाणो ख़ूबसूरत ॿोल अव्हां जे समातुनि ताईं। प्रोग्राम में केॾांहुं न वञिजो, गॾु रहिजो। प्रोग्राम जारी आहे ऐं ही सूफ़ियाणो सुंग अव्हां खे ग़मदिल साईंअ जी तमामु निराली शाइरी ॿुधायूं पिया। जो वेसाहो सजो साहो पसाहो समाए नात शरीर में सूफ़ी साजो साह में वहदत जो वेसाहो सजो साहो पसाहो समाए ना शरीर में सूफ़ी शरीरों वयो सूरत हड न समाए अहदियत में आहे बैठक बेरागिन की अंदर में कल्बी कमाइन जोगी पंहिंजे जिस्म खे था चूदऊं जलाइन दीन कुफ्र इस्लाम जा अल्लाह लगा पालाहीन दीन कुफ्र इस्लाम जा लगा पालाहीन गम दिल लेज़े नीह जे सूफ़ी सदाईन हुजे नेड़ो निभाईन अल्लाह चाल बचा तो ही रजा ओ सूफ़ी साफ सच्चा आयो सूफ़ी साफ सच्चा आयो सूफ़ी साफ सच्चा सूफ़ी साफ सच्चा आयो सूफ़ी साफ सच्चा सूफ़ी साफ सच्चा ओ सूफ़ी साफ सच्चा आयो सूफ़ी साफ सच्चा आयो सूफ़ी साफ अरे रंग मौलाज मेरे चाया आयो सूफ़ी साफ सच्चा रंग मौलाज मेरे चाया आयो सूफ़ी साफ सच्चा सूफ़ी साफ सच्चा आयो सूफ़ी साफ सच्चा आयो सूफ़ी साफ सच्चा सच्चा आयो सूफ़ी साफ सच्चा आयो सूफ़ी साफ अरे रंग मौलाज मेरे चाया आयो सूफ़ी साफ सच्चा रंग मौलाज मेरे चाया आयो सूफ़ी साफ सच्चा नागानी हम
मोहतरम अब्दुर्रहीम अब्बासी साहब ऐं मेरसन मीर अवां खे भलीकार। जी दोस्तों, इन ते पंहिंजे प्रोग्राम पेशकार ऐं मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी प्रोग्राम जे सोशल मीडिया सहूलतकार मोहम्मद अज़हर लाशारी ऐं आलमी उताक कचहरी जो जेको ही सिंगार अवां ॾिसो था फेसबुक लाइव ते, उन में असां सां सहकार हूंदो आहे अख़्तर अली ख़ासकेली जो। सॼी टीम खे ॾींदा इजाज़त, जाॾे पेर ताॾे ख़ैर। लेखे